बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां ॿकर जी सॼी रान खणी उन जा चीछड़ा लाहे चङी तरह धोई पोइ उनखे असां जीरा यानी गहरा कट हणंदासूं। कट एतिरा गहरा हुजनि जो उन जे हॾे ताईं अचनि। चङी तरह वेझा वेझा कट ऐं गहरा। पोइ इन्हनि कटनि में असां लॻाईंदासूं लूणु। चङी तरह जेके असां गहरा कट हया आहिनि, जीरा लॻाया आहिनि, चीरा ॾिना आहिनि, उहे अंदरि ताईं उन्हनि खे लूणु वञे हली। ऐं उन लूण सां गॾु असां थूम जूं 2 टे ॻड़ियूं कुटे उहा थूम बि इन्हनि कटनि खे अंदरि ताईं लॻाईंदासूं। पोइ इहा रान खणी असां 5 मिंट तेज़ बाहि ते सेकींदासूं त जीअं हिकु भुॻल ख़ुशबू थी वञे। पोइ हिकु वॾे थांव में ढक वारे में पाणी चङी तरह उहा रान विझी ऐं चङो ख़ासो पाणी विझी हिन खे असां तक़रीबन मुनो कलाकु ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जेसिताईं इहा ॻरे ओसिताईं सॼा धाणा, सॼा ॻाढ़ा मिर्च, लौंग, दालचीनी, कारा मिर्च ऐं अछो जीरो चङी तरह असां भुञंदासूं। पोइ उन में थोरो लूणु मिलाए असां ही सभु भुॻल मसाला ग्राइंड करे पाउडर ठाहे रखंदासूं। पोइ इन भुॻल मसाले में असां शामिलु कंदासूं थोरो चाट मसालो। पोइ ही तयारु आहे असांजो ख़ासि रान जो मसालो। हेॾां असांजी रान बिल्कुलु ॾिसो ॻरी वई आहे ऐं पाणी ख़ुश्क थी वियो आहे। पोइ तए ते थोरो तेल विझी हिन रान खे असां ढकु ॾेई तरींदासूं। ढकु इन लाइ त जीअं तेल जूं भुणिगियूं असांखे न लॻनि। जॾहिं रान हिकु तरफ़ सेकिजी वञे पोइ उथलाए ॿिए पासे सेकींदासूं ऐं जेको तेल आहे गरम उहो असां मथां रान जे पिया लाहींदासूं। उन हिसनि ते जिथे तेल नथो पहुचे यानी अंदरि ताईं सॼो गरम तेल असां रान खे पिया विझंदासूं त जीअं अंदरि ताईं असांजी रान तरियल ख़ुशबू ॾिए ऐं पची वञे यानी कड़क थी वञे। पोइ जॾहिं ॿिन्ही पासे तरिजी रान गोल्डन थी वञे लाहे डिश में रखंदासूं ऐं उन जे मथां असां जेको गरम मसालो पीठो हो चाट मसालो विझी मसालो तयारु कयो हो उहो लॻाईंदासूं। चङी तरह मसाले खे असां सॼी रान ते लॻाईंदासूं अंदरि ताईं। जिते जिते जीरा ॾिना हुआ गोश्त खुली वियो उते अंदरि ताईं विझी चाट मसालो ऐं मथां असां लीमे जो रस बुरकींदासूं यानी रस छटींदासूं। अहिड़ी तरह उथलाए ॿिए पासे बि असां इहो मसालो सॼी रान जी बूटीअ खे हणंदासूं ऐं मथां लीमो निपूड़ींदासूं। पोइ सावा धाणा, थोरी सन्हड़ी कटियल अदरक ऐं साओ मिर्च विझी उन जे मथां असां गरम गरम तेल जेको रान जे तरण वक़्तु बचियो उहो सॼो हिन जे मथां विझंदासूं त जीअं अदरक धाणनि ऐं सावनि मिर्चनि जी ख़ुशबू बि तेल सां गॾु असांजी रान जे अंदरि ताईं वञे हली। तयारु आहे असांजी सॼी रान मज़ेदार ऐं लाजवाब।